चयो वेंदो आहे त धरतीअ ते हर हिक शिकिल जहिड़ा 7 इंसान हूंदा आहिनि। भले खणी उहे रुगो ॻाल्हियूं हुजनि, पर इन में बि को शक न आहे त इंसान हिक ॿिए सां हिक जहिड़ाई ज़रूर रखंदा आहिनि। इन्हनि मां हिकु नालो निशा सुल्तान जो बि आहे, जेका अदाकारा हानिया आमिर सां वॾी हिक जहिड़ाई रखे थी। गिलगित बल्तिस्तान सां वास्तो रखंदड़ निशा सुल्तान पाकिस्तान वुमेन नेटबॉल टीम जी कप्तान आहे। चेहरे जी खूबसूरती ऐं डिंपल वारी मुर्क जे करे निशा सुल्तान सोशल मीडिया ते मक़बूल रहंदी आहे। सोशल मीडिया वापेदारनि खे निशा सुल्तान हानिया आमिर जहिड़ी लॻंदी आहे ऐं हैरान थी वेंदा आहिनि। निशा सुल्तान नेटबॉल जे सफ़र जी शुरूआत रुगो 5 साल अॻु कई हुई ऐं औरतुनि जी नेटबॉल टीम जी कप्तान जी हैसियत सां हिन आलमी टूर्नामेंट्स में ज़िक्र जोगी कामयाबी हासिल कई आहे। इन खां सवाइ निशा सुल्तान हिक मॉडल बि आहे, जेका अक्सर पंहिंजे शॉट्स जूं खूबसूरत तस्वीरूं इंस्टाग्राम ते शेयर कंदी रहंदी आहे ऐं इहो ई मुख्य सबबु आहे जो हू मक़बूल बि आहे। पाकिस्तान जी मक़बूल अदाकारा हानिया आमिर पंहिंजी खूबसूरती जे करे शोबिज़ इंडस्ट्री में मक़बूल आहे ऐं शरारती वीडियोज़ शेयर कंदी रहंदी आहे। हिन केतिरनि ई ड्रामनि में पंहिंजी अदाकारी में पाण मल्हायो आहे।